अदा तव्हांजो छा चवणु महांगाई जे बारे में? हे तव्हां कमु कयो था, तव्हांखे दिहाड़ी घणो मिले थो? दिहाड़ी भाई घटि आहे साहिब, दिहाड़ी सभा घटि आहे। मज़ूरी ॾिसे थो, मज़ूरी कयूं था, पंहिंजो गुज़ारो कयूं था। महांगाई उरूज ते वियो आहे। अटो किथे पुॻो आहे? 5000, 4-5 थियो आहे। मज़ूरी महिनत करे पंहिंजो घर हलायूं था। वाह हुकूमत खां अपील आहे त मिस्किननि जो मदद कयो वञे। सैलाब में घर मर रही विया, मज़ूरी करनि था, मज़ूरी बि 200-300 रुपया में छा थींदो? अटो ॾिसे थो 5000 ते मण वञी पुॻो आहे। गेह किथे वञी पुॻो आहे? 400-500 मां छा वठी सघनि था ग़रीब मिस्किन माण्हू? गरीब मिस्किन माण्हू छा वठी सघनि था? अदा तव्हांजो छा मुतालिबो आहे त कीअं तव्हांजो गुज़र सफ़र थिए थो नथो थिए? बसि गुज़र सफ़र किथे थिए थो, मुंहिंजी ॾुखियाईअ में वक़्तु गुज़रे थो। हर शइ महांगो आहे, गेह खंडु महांगो थी विया आहिनि। मज़ूरी करे मज़ूरी बि घटि आहे। 300-400 दिहाड़ी आहे। छा आहे 300-400 मां कुझु बि नथो। छा 300-400 में मिले थो? महांगाई उरूज ते वञी पुॻो आहे। हुकूमत खां अपील आहे त मिस्किननि जो मदद कयो वञे, हिननि जो दिहाड़ी जो आहे कुझु वधायो वञे त हिननि जो गुज़र सफ़र थी वञे, पोइ घर जो माहौल हली सघे।